शेख भिरक्यो भरसा ॻोठ ओस्मान मोराई में मोराई फाउंडेशन जे सहकार सां हलंदड़ मोराई मॉडल स्कूल में ثقافتي तकरीब कोठाई वई। मेरान टीवी जे सरमाण गुलाम नबी मोराई चयो आहे त तालीम हर ॿार जो बुनियादी हक़ आहे। जंहिं क़ौम में तालीम नाहे उहा कॾहिं बि तरक़ी हासिल नथी करे सघे। मोराई मॉडल स्कूल में कोठायल ثقافتي तकरीब में मेरान टीवी ऐं मोराई फाउंडेशन जे सरमाण गुलाम नबी मोराई ऐं फारान शुगर मिल्स जे रेज़िडेंट डायरेक्टर रियाज़ जावेद सुलहरी ख़ुसूसी तौर शिरकत कई। ثقافتي तकरीब में उस्तादनि शागिर्दनि ऐं वालदेन भी शिरकत कई। शागिर्दनि तरफ़ां टेबलोस पेश कया विया ऐं क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो। मेरान टीवी जे सरमाण गुलाम नबी मोराई ख़िताब कंदे चयो त को बि मुआशिरो इनफ़रादी या इज्तिमाई तौर तालीम खां सवाइ अणपूरो आहे, जंहिं करे सभ खां पहिरीं पंहिंजनि ॿारनि खे तालीम ॾियारी वञे ऐं ख़ासि करे न्याणियुनि खे तालीम जे ज़ेवर सां नवाज़ियो वञे। गुलाम नबी मोराई चयो त न्याणियुनि जी तालीम सां गॾु मुकमल तौर तालीमी याफ़्ता थी सघे थो। मोराई मॉडल स्कूल में ग़रीब ऐं मिस्किन शागिर्दनि जी का बि फीस नाहे। ॿारनि खे तालीम किताब ऐं यूनिफॉर्म स्कूल तरफ़ां ॾिना वञनि था। हुन चयो त सभ खां पहिरीं इंसान ज़ात जी ख़िदमत करणु ऐं इबादत आहे ऐं इंसान ज़ात जी ख़िदमत करण सां दिलि खे सुकून ऐं राहत मिले थी। इदारे जी कोशिश आहे त इलाइक़े जे ग़रीब ऐं मिस्किन ॿारनि खे तालीम ॾियारे आला उहिदनि ताईं पहुचायूं। गुलाम नबी मोराई चयो त ॿारनि जी तालीम लाइ वालदेन खे अहम किरदारु अदा करणो पवंदो ऐं हू पंहिंजनि इलाइक़नि जे ॿारनि खे स्कूल में दाख़िल कराए हुननि खे तालीम ॾियारण लाइ वधि खां वधि कोशिश कनि। उन मौक़े ते फारान शुगर मिल्स जे रेज़िडेंट डायरेक्टर रियाज़ जावेद सुलहरी चयो त मोराई मॉडल स्कूल जी ثقافتي तकरीब में ॿारनि जो जोश ऐं जज़्बो ॾिसी वॾी ख़ुशी महसूस थी आहे। ऐं गुलाम नबी मोराई खे जस ॾियां थो जंहिं ही इदारो क़ाइमु कयो ऐं ॿारनि खे मुफ़्त तालीम ॾियारे रहियो आहे। रियाज़ जावेद सुलहरी चयो त इंसान ज़ात जी ख़िदमत करण जो जज़्बो तमामु घटि माण्हुनि में हूंदो आहे, पर गुलाम नबी मोराई में इंसान ज़ात जी ख़िदमत करण जो जज़्बो ॾिसी ख़ुशी थी आहे। मोराई साहब तालीम ऐं रोज़गार लाइ जेका जदोजहद करे रहियो आहे उन में साणुसि मुकमल सहकार कंदासीं। शागिर्दनि जे वालदेन मेरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त मोराई मॉडल स्कूल में ॿारनि खे मुफ़्त तालीम सां गॾु कपिड़ा ऐं किताब मुफ़्त ॾिना वञनि था। हुननि चयो त शेख भिरक्यो में अहिड़े क़िस्म जो स्कूल मोराई साहब जी महिनत सबबि क़ाइमु थियो आहे, जिते ग़रीबनि जे ॿारनि खे बहितरीन तालीम ॾिनी पई वञे। ثقافتي तकरीब के स्कूल जी हेड मास्टरियाणी लुबना नाज़ ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। उन मौक़े ते बहितरीन कारकर्दगी ऐं टेबलोस पेश करण ते गुलाम नबी मोराई ऐं रियाज़ जावेद सुलहरी पारां शागिर्दनि खे ट्रॉफियूं, एवार्ड ऐं शील्डूं ॾिनियूं वयूं।